अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला आपड़ो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ टेक्सटाइल, सीमेंट, स्टील, सिगरेट इंडस्ट्री समेत ॿियनि वॾियुनि सनतुनि ते 10% सुपर टैक्स लॻाइण जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त अवाम खे टैक्स खां बचाइण लाइ सनतुनि ते टैक्स लॻाई आहे। हीअ पहिरीं बजट आहे जंहिंमें मुआशी मंशूर ॾिनो आहे, पर सब्ज़ बाग जा ख्वाब न ॾेखारींदुसि। महांगाई जो तूफ़ान आहे, उनखे घटाइण लाइ क़दम खणंदासीं, महिनत करे महांगाई ते कंट्रोल कंदासीं। ॾुखिया फ़ैसिला करे मुल्क खे ॾेवालो थियण खां बचायो आहे। हुकूमत ग़रीबनि तां बार घटाए रही आहे। बिजली बिलनि ज़रिए दुकाननि खां फिक्स टैक्स वठंदासीं। रेस्टोरेंट्स ते बि फिक्स टैक्स लॻंदी। वज़ीर आज़म जे पुटनि जी फैक्ट्रियुनि ते बि वधीक टैक्स लॻाई आहे। 10 लख माण्हुनि खे 2000 रुपया ॾियण लाइ रजिस्टर्ड कयो वियो आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल जो क़ौमी असेंबली में ख़िताब। सिंध हाई कोर्ट मकानी चूंडूं मुलतवी करण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। सिंध हाई कोर्ट में मकानी चूंडूं मुलतवी करण बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी। अदालत जो चवणु आहे त सिंध में मकानी चूंडूं वक़्त ते थींदियूं। पीटीआई जे लॉन्ग मार्च दौरान भञ वारे केस जी ॿुधणी। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जी 10 केसनि में ज़मानत मंज़ूर। इस्लामाबाद जी डिस्ट्रिक्ट एंड सेशन अदालत इमरान ख़ान जे 6 जुलाई ताईं अबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत में पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान, असद उमर, डॉक्टर बाबर एवान ऐं अली नवाज़ एवान पेश थिया। अदालत पुलिस खे रिकॉर्ड समेत ईंदड़ ॿुधणी ते तलब करे वरितो। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में दुआ ज़हरा जी बाज़ियाबी ऐं शेल्टर होम मोकिलण जी दरख़्वास्त ते ॿुधणी। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो। दरख़्वास्त गुज़ार जो हक़ आहे त हू कानून मूजिबि दुआ ज़हरा जी उमिरि बाबति रिपोर्ट खे चैलेंज करे। अदालती फ़ैसिलो अदालत दरख़्वास्त गुज़ार जे तरफ़ां दरख़्वास्त वापसि वठण ते ख़ारिज करे छॾी। अवाम खे हिकु ॿियो झटको। हुकूमत तरफ़ां बिजली वधीक महांगी करण जो फ़ैसिलो। ईंदड़ 3 महीननि दौरान बिजली जी क़ीमत में 70 रुपया 91 पैसा वाधि थींदी। 1 जुलाई खां बिजली जो यूनिट 3 रुपया 50 पैसा महांगो थी वेंदो। 1 अगस्त खां बिजली जे यूनिट जी क़ीमत में 3 रुपया 50 पैसा वाधि थींदी। इलेक्शन कमीशन अॻूणे पॾई वज़ीर शाह महमूद कुरैशी जा इल्ज़ाम रद्द करे सबूत घुरी वरिता। इलेक्शन कमीशन पंजाब शाह महमूद कुरैशी जे इल्ज़ामनि जे जवाब में तफ़सीली रिपोर्ट मरकज़ी इलेक्शन कमीशन में जमा कराए छॾी। मुल्क में कोरोना वायरस जी 6हीं लहर में वाध अचण लॻी। 24 कलाकनि दौरान केसनि जी शरह ॿढाई 22% थी वई। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा 309 केस रिपोर्ट। 80 मरीज़नि जी हालत ॻणतीअ जोगी। अमरीकी सेनेट पहिरियों भेरो नेशनल गन सेफ्टी बिल मंज़ूर करे वरितो। बिल जे हक़ में 65 ऐं मुखालफ़त में 33 वोट विधा विया। नेशनल गन सेफ्टी बिल मंज़ूरी लाइ अमरीकी ऐवान में पहुचंदो। ऐवान खां मंज़ूरी खां पोइ अमरीकी सदर जो बाइडन बिल ते सही कंदो। अमरीकी सुप्रीम कोर्ट तरफ़ां गुज़िरियल ॾींहुं गन सेफ्टी बिल खे रद्द कयो वियो हो। ऐं मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में हलंदड़ बरसात जो स्पेल ख़तमु। सॼे मुल्क में मौसम ख़ुश्क रहण जी अॻकथी। मौसमियात खाते जो चवणु आहे त अॼु पंजाब ऐं KPK में मौसम ख़ुश्क रहंदी। नवाबशाह, मिठी ऐं दादू में शदीद गर्मी जी अॻकथी। बलोचिस्तान, सिबी, नौकंडी ऐं तुर्बत में मौसम गरम रहण जो इम्कान। कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में मौसम झुड़ाली रहंदी।